मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। रोज़े जी हालत में अगर कंहिं बि बंदे खां नक मां रत अचे त उनजो हुकुम छा आहे? छा उन सां रोज़ो फासिद थींदो या न? रोज़े जी हालत में अगर कंहिं बि बंदे खां नक मां रत आई त रोज़ो कंहिं क़िस्म जो कोई फासिद न थींदो। उन सूरत में रोज़ो फासिद थी पवंदो जंहिं टाइम उहा नक वारी रत हलक ताईं पहुती ऐं हलक खां हेठि लही वई, उन सूरत में जेको रोज़ो फासिद थींदो। बाक़ी जेकॾहिं अगरि नक मां रत आई आहे, उहा नक वारी रत वात जे अंदरि बि आई आहे पर हलक में कंहिं क़िस्म जो कोई न लथी आहे त उन सूरत में रोज़ो फासिद न थी पवंदो। यादि रहे त जिस्म जे कंहिं बि उज़वे खां, जिस्म जे पूरे कंहिं बि हिसे खां अगरि कंहिं बंदे खे ज़रा बराबरि बि रत निकिरे थी त उन में रोज़ो जेको आहे फासिद न थी पवंदो आहे। हिते असांजा तमामु नादान मुस्लमान चवंदा आहिनि त रोज़ो फासिद थिए थो, थोरो जेको आहे धकु लॻो, रत निकिरी पई त रोज़ो जेको आहे फासिद थियो। न, रोज़ो इन हालत में त रोज़ो फासिद न आहे थींदो। रोज़े जी हालत में त रत कढाए बि सघो था, कंहिं क़िस्म में कोई टेंशन न आहे। रत ख़ुदि ब ख़ुदि निकिरी पई, इंजेक्शन लॻाए उन सां रत निकिरी पई त रोज़ो सर इन मां फासिद न थींदो। रोज़े फासिद थियण जा शरात कुझु ॿिया आहिनि ऐं उनजे लाइ उसूल कुझु ॿिया आहिनि। बाक़ी नक रोज़े जी हालत में नक मां रत वगी पई आहे, उहा अगरि हलक जे हेठां लही पई, हलक मां मुराद इहो आहे त यानी निड़ी खां हेठि लही वई त उन सूरत में जेको आहे रोज़ो फासिद थी पवंदो। अच्छा, कोई बंदो चए त साईं हलक मां लहे त ख़बर कीअं पई? अच्छा, रत जीअं जो हलक में हेठि लहंदी, निड़ी में लहंदी त ख़ुदि ब ख़ुदि बंदे खे इल्मु थी वेंदो आहे त हाणे जेको आहे त मुंहिंजी निड़ी में रत लथी आहे। छाजे करे त उहो हिकु क़िस्म जो रत जो हिकिड़ो कैफ़ियत जेके बंदे खे मालूम थी वेंदी आहे। जीअं अमूमन तव्हां पाणी पीओ त पाणी जो ज़ाइको त कंहिं क़िस्म जो कोई न आहे, बाक़ी खाधो खाधे जो ज़ाइको निड़ी खां जीअं जो हेठि लहंदो त ख़बर पइजी वेंदी आहे त फ़लाणो खाधो हे कोड़ो आहे, हे खटो आहे, ऐं हे मिठो आहे, ऐं हे नॉर्मल आहे। त सेम रत जो बि इल्मु ईअं थी वेंदो आहे। अगरि कंहिं बि बंदे खे नक मां रत आई ऐं इन खां बाद में निड़ी खां उहा रत हेठि लथी, उनखे महसूसु थी त तव्हांजो रोज़ो इहो फासिद थी वेंदो।